हिंगोरजा मां ख़बर ॾींदा हलो त DEO सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी बम्बरोजा हिंगोरजा जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे विज़िट वाटिया बॉयज़ एलिमेंट्री स्कूल वाटिया के ताला लॻल हेड मास्टर समेत समूरो अमलो गायब। DEO पारां सख़्त कावड़ जो इज़हार हेड मास्टर समेत उस्तादनि के शोकास नोटिस जारी करे छॾिया। खेनि खे ऑफिस में हाज़िर रहण जो हुकुम ॾेई छॾियो जॾहिं त गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल मीर खान शाहानी जी विज़िट दौरान स्कूल में 2 उस्ताद गायब हुजण ते खेनि खे बि शोकास नोटिस जारी कया जॾहिं त स्कूल में हिक बि शागिर्द मौजूद न हुअण ते DEO तालीम कावड़ जो इज़हार कयो वए। हिन खां अॻु DEO तालीम अब्दुल समी बम्बरो हिंगोरजा इम्तिहानी सेंटर जे विज़िट करे ऐं कापी जी रोकथाम लाइ उस्तादनि खे सख़्ती सां हिदायतूं जारी कयूं आहिनि। DEO तालीम जो चवणु हुयो त ड्यूटी न कंदड़नि उस्तादनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।